Assalamualaikum, good evening and welcome to Rangan Bhari Sham with me Kiran Mir कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो? मौसम जे हवाले सां जीअं असां डेली ॻाल्हाईंदा आहियूं, ॿुधाईंदा बि आहियूं तव्हांखे त जेको आहे मौसम थोरो ड्राई आहे ऐं गर्मी बि ॾाढी आहे, पर लास्ट टाइम मां तव्हांखे ॿुधायो हुयो त बरसाती सिलसिलो बि हिकिड़ो अची रहियो आहे, पर मुंहिंजे ख़्याल सां इहा बरसाती सिलसिलो शायदि बाईपास करे वियो आहे। सो इन जे करे जेको आहे मींहुं कोन वसियो, ॿुधण में अचे पियो हे मॉनसून बरसाति न हुई, हे हिकिड़ो कोई ख़लीज बंगाल खां अची रहियो हुयो सिस्टम जेको शायदि कराची खे हिट न कयो आहे ऐं उहो या त उते ई ख़तमु थी वियो आहे या त वरी जेको आहे भर वारे पासे हलियो वियो आहे। पर बहरहाल हींअर काई बि बरसाती सिलसिलो पाकिस्तान में कोन्हे को, जेसीं ताईं वरी सियारो अचे, सियारे जी बरसाति थिए ऐं हिन भेरा सियारे जी बरसाति जी ज़रूरत आहे असांखे, छो त पोएं साल न थी ऐं हिन साल असांखे ज़रूरत आहे, छो त हर सीज़न में जेको मींहं जो जेको मौसम हूंदो आहे उन में मींहं जी ज़रूरत हूंदी आहे। सो दुआ कजो त हिन दफ़े जेको आहे सियारे में बरसाति थिए, छो त उन सां इहो आहे त मौसम बि सुठो थी वेंदो आहे, सर्दी बि ईंदी आहे ऐं अञा वधीक इंजॉयमेंट करण ते दिलि चवंदी आहे। इन खां अलावा व्यूअर्स, मां तव्हांखे इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त कराची में अमनो अमान जी जेका हिकिड़ी सूरत हाल हुई काफ़ी टाइम खां वरी थोरी डिस्टर्ब थी आहे, त इन जे करे जेको आहे बराए महिरबानी करे ॿाहिरि जॾहिं बि निकिरो था त तमामु घणो ख़्यालु कयो। स्नैचिंग्स वधी वियूं आहिनि ऐं उन खां अलावा टारगेट किलिंग बि तमामु घणी थी रही आहे। ईंदे वेंदे माण्हू हिक ॿिए खे फुर पिया था कनि पिया ऐं जॾहिं बि तव्हां ATM यूज़ कयो था त कोशिशि करे पब्लिक प्लेसिस में यूज़ कयो, कंहिं अहिड़ी जॻह ते वञी करे ATMs यूज़ न कयो ऐं जॾहिं बि तव्हां काॾे बैंक जी तरफ़ वञो था त कोशिशि इहा कयो बैंकिंग आवर्स में तव्हां ATMs यूज़ कयो, छो जो गार्ड्स वग़ैरह बि उते हूंदा आहिनि ऐं राति जे टाइम परहेज़ कयो, जिथे सफ़ा सुनसानियत हुजे उन वक़्तु जेको आहे इहे शयूं यूज़ न कयो ऐं तमामु घणो एहतियात कयो। बाइक्स ते अचो वञो था त पाण सां गॾु लाइसेंस लाज़मी रखो, छो त हींअर जेको आहे ट्रैफिक पुलिस सभु एक्टिव लॻा पिया आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे काफ़ी शक बि आहिनि माण्हुनि ते, अननोन माण्हुनि ते, त इन जे करे जॾहिं बि ॿाहिरि निकिरो था त तव्हां सां गॾु तव्हांजो आइडेंटिटी कार्ड लाज़मी तव्हां सां गॾु हुजे, तव्हांजो लाइसेंस तव्हां सां गॾु हुजे, या किथे जॉब कयो था, चाहे राति जो वापसि अचो था, सुबुह जो अचो था, कहिड़े वक़्तु बि तव्हां अचो था, तव्हांजी कंपनी जो ID कार्ड तव्हां सां गॾु लाज़मी हुजे। इहे टे शयूं आहिनि, पाण सां गॾु रखो ऐं इनशाला तव्हांखे कोई बि प्रॉब्लम कोन थींदो। बाक़ी हा, जेकॾहिं इहे तव्हां वटि शयूं न आहिनि त पोइ त ज़ाहिर आहे तव्हांखे प्रॉब्लम फेस करिणो पवंदो ऐं तमामु घणो एहतियात करिणो आहे तव्हांखे, छो त हालात ॿीहर ख़राबु थिया आहिनि। कुझु माण्हू आहिनि जेके नथा चाहिनि त कराची में अमनो अमान क़ाइमु हुजे, त कुझु तक़रीबकार आहिनि जेके इहे हरकतूं करे रहिया आहिनि, सो इन जे करे तमामु घणो एहतियात कयो। उन खां अलावा व्यूअर्स, अॼु असां सां गॾु स्टूडियो में जेको आहे मुजाहिद सोलंकी भाउ असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त स्पोर्ट्स रिपोर्टर बि आहिनि, कॉलमिस्ट बि आहिनि ऐं अॻूणो फर्स्ट क्लास क्रिकेटर बि रही चुका आहिनि। उन खां अलावा कंहिं टाइम में एक्टिंग बि कई अथनि, सो असां उन्हनि खे बि भली कार कंदासीं ऐं शहाबुद्दीन खोखर बि असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि जेकी असांखे मज़ेदार गाना बि ॿुधाईंदा, सो ॿिन्हिनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? खैर अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुश आहियो? अल्हम्दुलिल्लाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो मुजाहिद भाउ, ठीकु आहियो? ठीक ठाक बाबा, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। त ज़बरदस्त गेटअप करे आया आहियो। को रोल कान्हे, पर ॾाढो ज़बरदस्त इंट्रो ॾिनो तव्हां एहतियात जे हवाले सां, जेको मैसेज ॾिनो इन्हनि माण्हुनि खे इहो मैसेज सम्झणु खपे ऐं वाक़ई वक़्त जी ज़रूरत आहे त जेतिरी पंहिंजी केयर कंदा, पंहिंजे घर भातियुनि जी केयर कंदा, ओतिरी ज़रूरत आहे, छो जो कंडीशन्स वाक़ई में एतिरियूं बहितर न आहिनि। कुझु ॾींहंनि खां मां ॾिसी रही आहियां, हिकु ॿिनि ॾींहंनि खां इनफैक्ट ॾाढा मतिलबु हालात थोरा डिस्टर्ब थी विया आहिनि। ॾींहं ॾिठे जो जेको आहे स्नैचिंग करे हलिया था वञनि पिया। असांजे ऑफिस जो असांजो पंहिंजो टीम मेंबर, उन वीचारे सां कल्ह टियों ॾींहुं जेको आहे हेठि ई ऑफिस जे भरिसां ई उन सां इहो हादसो थियो। 15 ॾींहं मूंखां अॻु में बि थी वई आहे स्नैचिंग, यस, मोबाइल पैसा ऐं हीउ ॿियों दफ़ो थियो आहे। अॻु में त मूंखे पिस्टल रखी करे मोबाइल वठी विया, बट ॿिया दोस्त हुया हेठि ऑफिस जे पोयां बिल्कुलु, ऐं तमामु ख़राबु सूरत हाल आहे, हिन में को शक न आहे। छा आहे तव्हांखे छा थो लॻे त हीउ छा बेरोज़गारी जे करे ही सॼो सिलसिलो आहे, ॾिसो मेजॉरिटी या में आदत खां मजबूर आहिनि? ॿई फैक्टर आहिनि।
ठीकु आहे। हाणे हिकिड़ो त ग़रीब माण्हू हूंदो आहे जेको परेशान आहे, जेके टेंशन आहिनि, जेके ज़रूरतूं आहिनि उहे पूरियूं करणियूं आहिनि उनखे, जॉबलेस बि न आहे, माण्हू आहिनि, रोज़गार बि कान्हे, परेशानियूं आहिनि, त उहे परेशानियूं, जॉबलेस, इहे सभु शयूं काउंट थियनि थियूं। ॿियो त हिकिड़ो क्राइम माइंड आहे, हिकिड़ो क्रिमिनल माण्हू आहे जंहिंजो कमु ई क्राइम करणु आहे, ठीकु आहे, त हिकिड़े त इहा सेंस आहे। ॿियो तव्हां वटि लॉ कान्हे, तव्हां वटि पनिशमेंट कान्हे का, तव्हां वटि कंहिं बि चोर लाइ को बि कानून कान्हे, माना इन सेंस में त पुलिस हुननि खे पकिड़े थी, तव्हां हिकिड़ो टर्म ॿुधो हूंदो हाफ फ्राए फुल फ्राए, ठीकु आहे, अकॉर्डिंग टू कानून जे हिसाब सां इहा शइ बिल्कुलु ग़लति आहे त कंहिंखे तव्हां फुल फ्राए कयो था, हाफ फ्राए कयो था। पर हाणे ॾिसो, हिकिड़ो चोर, हिकिड़ो क्रिमिनल तव्हां पकड़ियो था, उनखे थाणे में पेश कयो था, उनजो केस दाख़िल थिए थो, कोर्ट में वञे थो, कोर्ट मां उभरी थी वापसि अचे थो ज़मानत ते। तव्हांजो जेको सिस्टम आहे, जेको कानून आहे, अगरि उनखे पनिशमेंट मिलंदी, उनखे सज़ा मिलंदी त एग्ज़ाम्पल सेट थींदो न, त उहो उन्हनि खे ख़बर आहे त असांजे पोयां शेल्टर आहे, असांजे पोयां हथ आहिनि जेके असांखे प्रोटेक्ट कंदा, त उनजे करे तव्हांजो लॉ जी जेकी सूरत हाल आहे उहा ॾाढी ख़राबु आहे। पर मिक्सअप आहे, ऐं कंहिं कंहिं जाइ ते त हिकिड़ा अमीर ऐं हिकिड़ा लैंडलॉर्ड माण्हू जिन खे इहा ख़बर आहे त असांखे पैसा बि न खपनि, असांखे मोबाइल बि न खपे, पर जस्ट एंटरटेनमेंट जे करे त भई ॾिसूं करे ॾिसूं कीअं थींदो आहे। त इहे सभु फैक्टर आहिनि, तव्हां बिलीव कयो, अगरि ग्राउंड रियलिटीज़ ते वञो, छो जो मूंखां पाण खां जॾहिं स्नैचिंग थी, थाणनि ते मुंहिंजो चकर लॻो, मूंखे त अलहमदुलिल्लाह पंहिंजे इदारे जी सपोर्ट हुई, उनखां पोइ मुंहिंजी हिकिड़ी मालिकी थी, न त अदरवाइज़ हिकिड़ो आम माण्हू त उते थाणे ते जॾहिं पहुचे थो, उन कोई ॿुधण वारो कान्हे को, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां जेसिताईं पंहिंजो कानून जो जेको सिस्टम आहे उहो हर माण्हू लाइ हिकु जहिड़ो न कंदो, तेसिताईं इहे शयूं तव्हांजूं ख़तमु न थींदियूं। बिल्कुलु इक्वेलिटी हुजणु घुरिजे। ऐं जॾहिं कोई वॾो माण्हू अचे थो थाणे ते, पंहिंजी रिपोर्ट लिखाए थो, त उनजी त मिंट में FIR कटिजी वेंदी आहे। ग़रीब माण्हू जी मालिकी केरु करे? ग़रीब माण्हू पंहिंजी मालिकी पाण करे सघे थो ऐं पंहिंजी आवाज़ पाण उथारे सघे थो। पर मुंहिंजे ख़्याल सां हर शइ बराबरि हुजणु घुरिजे, ऐं हर कंहिंजे लाइ, छो जो कानून जेको आहे न उहो सभिनीनि लाइ बराबरि आहे, उन में कोई नंढो वॾो न हूंदो आहे, कानून सभिनीनि जे लाइ हिकु जहिड़ो आहे। पर हिते कुझु जेको आहे छा चइजे, लॉबीज़ आहिनि, कुझु चई सघो था, छो जो पुलिस जो कमु आहे तव्हांजी मदद करणु। असां नंढा हूंदा हुआसीं, गानो हलंदो त पुलिस का फ़र्ज़ु मदद आपकी, हिते उहा शइ हाणे घटिजी वई आहे, ठीकु आहे, माना इन सेंस में त तव्हां वटि पोलियो जे लाइ, तव्हां वटि इलेक्शन में वोट कास्ट करण लाइ तव्हां वटि हिकिड़ो सिस्टम आहे, मैकेनिज़म आहे, तव्हां वटि सुभाणे अगरि इलेक्शन आहे त शाम जो तव्हां वटि हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी जा माण्हू ईंदा, तव्हांजे घर भातियुनि जा वोट किथे किथे दाख़िल आहिनि, कहिड़नि कहिड़नि नालनि सां आहिनि, उहे तव्हांखे ॾेई था वञनि। यानी हिकिड़ी तव्हांजे मोहल्ले जी कंडीशन इहा ई आहे। सेम अहिड़ी तरह सां SHO रिस्पॉन्सिबल आहे पंहिंजी एरिया जो, उनखे ख़बर आहे त मुंहिंजे तक में, मुंहिंजी एरिया में कहिड़ा कहिड़ा माण्हू रहनि था, उन्हनि खां का शइ लिकियल कान्हे का। ॿियो हाणे टेक्नोलॉजी एतिरी एडवांस थी वई आहे, तव्हांजी जेकी मोबाइल सिम्स आहिनि उहे ट्रैक थियनि थियूं, CCTV कैमराज़ लॻियूं पियूं आहिनि। ज़रूरत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहा आहे, जीअं तव्हां हिकिड़ो ॻाल्हि कई त हिकिड़ो वॾो माण्हू जॾहिं थाणे ते पहुचे थो त उनजी मालिकी जल्दी थिए थी, ठीकु आहे। हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे जंहिंजी पहुच न आहे, उहो सफ़र करे थो, पोइ उहो सफ़र न करणु खपे। बाक़ी टेक्नोलॉजी तव्हां वटि एतिरी आहे जो तव्हां चाहियो त को इशू कान्हे, तव्हां कंहिं माण्हू खे ट्रेस करे सघो। पर तव्हांजा जेके अपोज़िट में माण्हू आहिनि, उन्हनि वटि बि हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे अल्टरनेट आहे। मूंखे कंहिं दोस्त ॿुधायो तुंहिंजी मोबाइल वई आहे, हाणे जेसीं ताईं उहो सिम उन में विझंदो त पोइ ट्रेस थींदो। पोइ जॾहिं ख़बर पई थाणे ते त भई ॾे हाल कीअं थींदो, त उन्हनि ॿुधायो त हाणे इहे जेके क्रिमिनल आहिनि उहे तव्हांजी मोबाइल जी बैटरी कढनि था, कैमरा कढनि था, तव्हांजो कीबोर्ड कढनि था, इहे सभु शयूं मार्केट में सेल आउट कनि था। तव्हां EMI नंबर ते वेठा आहियो त इहो खुलंदो, जहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, मोबाइलियूं ईअं खपाइनि था। तव्हां ॿुधायो, हाणे इमेजिन कयो। हाँ, इहा ॻाल्हि सही आहे, छो जो असां EMI नंबर बि जेकॾहिं असां उनजी कंप्लेन कयूं था त असांजो ही नंबर आहे, मोबाइल जो EMI नंबर ही आहे, पर उन ते बि को फ़ाइदो कोन थो थिए, तव्हां शइ ट्रेस नथी थिए न, नथी ठीकु आहे। ऐं उहा ट्रेस इन करे नथी थिए, मक़सदु तव्हांजो उहो नंबर ॿिए कंहिं मुल्क में सेल आउट थी थो वञे। हाँ, तव्हां अच्छा, मां त इहो बि ॿुधो आहे त सेम EMI नंबर जेको आहे डुप्लीकेट बि हलनि था हिते, डिफरेंट मोबाइल्स में बि हलनि था। यानी जेको मुंहिंजे मोबाइल जो EMI नंबर हूंदो उहो कंहिं ॿिए मोबाइल में बि हूंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेके तव्हां वटि रोडनि ते, रस्तनि ते हिकिड़ा मोबाइल जूं जेके सिम खपाइनि था माण्हू, तव्हांखे फ्री में नेट ॾियनि था, तव्हांखे फ्री में सिम ॾियनि था। इन्हनि खां त बिल्कुलु बि सिम्स न वठणु घुरिजे। एग्ज़ैक्टली, उनजो ॿुधायो त थंब हणनि था, तव्हांजो NIC नंबर वठनि था, NIC नंबर तव्हांजो शनाख़ती कार्ड बि वठनि था। ऐं तव्हांखे मां इहो ॿुधायां त असांजो बायोमेट्रिक उते हलियो वियो, उन ते 10 तव्हांजा नंबर ॿिया निकिरी सघनि। इहा ई ॻाल्हि चवां थो, सिर्फ़ु इहा आहे बायोमेट्रिक ते नंबर न,
तव्हांजे नंबर ते क्राइम अची वियो, तव्हांजे नंबर सभु तव्हांजी कुझु अची मिल्कियत वियो। ट्रांसफ़र थी वई, माना एवरीथिंग इज़ पॉसिबल। तव्हां रुॻो इन शौक़ में इन ख़ुशी में हूंदा त मूंखे सिम सिम सस्ती मिली, 100 रुपए जी मिली वई, 150 रुपए जी मिली वई, मतिलबु माण्हू कनि था exactly ईअं। लिटरली। हिते ऑफिस जे भरिसां बि जेको आहे कोई माण्हू हिते वेठो आहे जेको सिमूं वेठो थो ॾिए। ऑफिस जा छोकिरा मूंखे 2-3 ॾींहं पहिरियां ई ॿुधाइनि पिया त असां सिम वठी आहियूं। मां एॾो मतिलबु हैरान थी वियसि। मां चयो यार 100-150 जी सिम जे लाइ तव्हां पंहिंजो कारो मुंहुं करे आया आहियो। मतिलबु सभु पंहिंजी डिटेल हुनखे ॾेई आया ॾेई आहियो। आया, बिल्कुलु इहा मतिलबु तव्हां इज़त सां वञो, फ्रेंचाइज़ वञो, फ्रेंचाइज़ मां तव्हां आराम सां वठी अचो, ठीकु आहे 200-300 रुपया महांगी मिलंदी न, पर तव्हांजी हर शइ सेफ त हूंदी। ठीकु आहे, पर हाणे जीअं तव्हां ॻाल्हि कई त भई क्राइम कनि था जेके माण्हू, उहे कीअं था कनि। हाणे इहे सभु माण्हू रोड रस्तनि ते वेठा आहिनि न, ड्यू रिस्ट्रिक्शन आहे, भई ही फलाणो थाणो आहे, उनजे अंडर में ही माण्हू वेठो आहे, त इहे पुलिस स्टेशन ते जेको SHO वेठो आहे, जेको SSP आहे उन एरिया जो, जेको DIG आहे, उनखे ख़बर न आहे त मुंहिंजी एरिया में छा पियो थिए। उनखां पुछे न भई तोखे कहिड़ी अथॉरिटी आहे, तो वटि कहिड़ो लेटर आहे जो तूं रोड रस्तनि ते घिटियुनि में, बल्कि हलंदे घुमंदे फिरंदे उहो सिम तव्हांखे सेल आउट कनि। अरे मां त इहो बि ॿुधो आहे त इहे जेके केबिन्स वारा जेके हूंदा आहिनि इहे बि रखी वेठा आहिनि। ॻाल्हि इहा आहे त उनखां पुछंदो केरु? कोई बि अथॉरिटी पुछंदी न, जेके तव्हांजा रिस्पॉन्सिबल इदारा आहिनि उहे पुछंदा। जॾहिं उहे चुप वेठा आहिनि, इट मीन्स की उहे उन सां मिलियल आहिनि, उन्हनि जी मालिकी कयूं वेठा आहिनि। बहरहाल अलाह हिदायत ॾिए सभिनीनि खे। इहो मां छा चवां, अञा त ॻाल्हियूं कंदासीं न त अलाए छा छा न, असांजो कमु बि इहा आहे त पंहिंजे माण्हुनि खे अवेयरनेस ॾियूं। एक्ज़ैक्टली ईअं आहे। अवेयरनेस ॾियूं। असां सां गॾु शहाबुद्दीन खोखर बि हिते मौजूदु आहे, उन्हनि खे बि असां ॿीहर भली कार कंदासीं। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह भेण, तव्हां ख़ुशि रहो? बिल्कुलु ठीकु ठाक। कहिड़े शहर खां आया आहियो? मेड़ खां भेण। मेहर खां आया आहियो, उते ई रहंदा आहियो? जी मेड़ खां रहिया आहियो। अच्छा अच्छा, सही। त पोइ केतिरो अर्सो थियो आहे तव्हांखे ॻाईंदे? मूंखे तक़रीबन त इंशाल्लाह 2019 में स्टार्ट कई आहे। 2019 में? हा 2019 यानी 6 साल थिया 6 साल थी विया आहिनि। बिल्कुलु जी जी। पोइ इन खां पहिरियां छा कंदा हुयव? उन खां पहिरियां बसि पढ़ंदा हुआसीं, तालीम कंदा आहियूं। अच्छा। तालीम बि आहे माशाल्लाह, 12 दर्जा इंटर पास आहियां। अच्छा, उन खां अॻिते न पढ़ियो? बसि इन जे हालात जे करे थोरो वरी पोइ हिते पहुचासीं इंशाल्लाह। सही, अलाह बहितर कंदो। पर इहो ज़रूरु चवंदसि तव्हांखे त पढ़ाई जी का उमिरि न हूंदी आहे। जी जी बिल्कुलु। जॾहिं बि तव्हांजा माली हालात ठीकु थियनि त पढ़ाई ते तवजो ज़रूरु ॾिजो, पढ़जो ज़रूरु। जी जी इंशाल्लाह, तालीम आहे 12 दर्जा। न सही आहे, पर इन खां पोइ बि अगरि अल्लाह साईं तव्हांखे एतिरो करे त पंहिंजी पढ़ाई मुकमल ज़रूरु जी जी बिल्कुलु, पढ़ाई लाज़मी आहे। इल्मु ताणे इल्मु आहे। हा बिल्कुलु। अच्छा, त पोइ कीअं शौक़ु थियो ॻाइण जी तरफ़, कीअं आयो? शौक़ु तक़रीबन त मूंखे नंढपण खां थोरो हुयो। तक़रीबन मां 12, 13, 15 साल जो हुयुमि तक़रीबन। त माना थोरो गाना वाना ॻाईंदो हुउमि, स्कूल वेंदो हुउमि। अच्छा। त वरी उस्ताद ख़ान साहब जेको बाबा मंदूर सखानी साहब आहे, जी जी जी, उन जा गीत ॿुधी करे करे माना थोरो माना शौक़ु जाॻियो मूंखे। माना मूंखे चयोसि, चए त भला तूं छो न फ़नकार थियां। तंहिंजे करे 2-3 ॾींहं वरी थोरो ॻाए वरी उस्ताद ख़ान साहब वटि वियुमि, उस्ताद मंदूर साहब बाबा तक। उन ॾींहुं उन चयो बाबा हाणे सिखिया जो मूं वटि एतिरो टाइम न आहे, बाक़ी अलाह ख़ैरु करे इंशाल्लाह ताला मुंहिंजी दुआ तव्हां सां साण आहे, तव्हां भली ॻायो। बाक़ी सॼी संगत जेका आहे, मीडिया जो ज़ोर दौर लॻो पियो आहे जो अॼुकल्ह तव्हांजी जीअं ॻायो त तव्हांखे दुआ आहे असांजी बसि। अच्छा माशाअल्लाह। खोड़ी तक़रीबन उस्ताद ख़ान साहब जो गीत असां रिकॉर्ड कयो हो तक़रीबन 2019 में। अच्छा अच्छा, उन टाइम खोड़ी स्टार्ट कई। अल्हम्दुलिल्लाह, बसि जेको हाल आहे पहिरें हाल आहे। सही। त छा कुझु फंक्शन्स वग़ैरह कंदा आहियो? जी जी हा। ऐं पंहिंजो यूट्यूब जे लाइ गाना? हाँ, यूट्यूब ते मुंहिंजो एल्बम आहे तक़रीबन त 15-20 एल्बम खनि मुंहिंजा थियल आहिनि। अच्छा। यूट्यूब मुंहिंजो पंहिंजो चैनल बि ठहियल आहे। अच्छा अच्छा, माशाअल्लाह, इहा त सुठी ॻाल्हि आहे। त पोइ तव्हांजो रूहानी उस्ताद थियो न? जी, रूहानी उस्ताद बिल्कुलु। मंज़ूर सखीराणी साहब। उस्ताद मंज़ूर सखीराणी साहब। हूअं तव्हां सिखिया वरिती आहे कंहिंखां या न? सिखिया जे लाइ मां वियो हुउमांसि होॾे पाण दादू वटि। उन खां अलावा मां मुंहिंजो जेको उस्ताद रूहानी उस्ताद मां पंहिंजो जेकी सॼा थो मञणु चाहियां पियो, उस्ताद बाबा मंदूर सखानी साहब, उन मूंखे चयो त चए बसि तूं सिखिया भली वठि बिल्कुलु, पर थोरो असां बि मां तक़रीबन त थोरा थी विया आहियूं, बिल्कुलु पीरसन थी विया आहियूं। सही सही, न माशाअल्लाह, अल्लाह साईं उन्हनि खे सिहत ऐं तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे। असांजी दुआऊं उन्हनि सां गॾु आहिनि। माशाअल्लाह बहितरीन फ़नकार आहिनि, असांजी सिंध जो तमामु वॾो नालो आहे। ऐं मां त पंहिंजो पाण खे सीरियसली ॾाढो लकी महसूसु कंदी आहियां जो मुंहिंजी जेका गाननि जी जेका हिकिड़ी शुरूआति थी, मॉडलिंग जी जेका शुरूआति थी त मंज़ूर सखीराणी साहब जे गाने सां थी। कंहिं ॿिए चैनल ते हुयो उहो गानो,
ऐं पर मां जेका हिकिड़ी स्टार्ट वरिती त उन जे गाने खां वरिती ऐं जॾहिं उहो गानो रिकॉर्ड करे मां घरु आयमि वरी सुबुह थी ऐं उहो गानो जॾहिं ऑन एयर थियो त मूंखे पंहिंजी अखियुनि ते एतवार न पियो अचे त मां मतिलबु मॉडलिंग बि कई आहे ऐं गानो बि कयो आहे ऐं उहो गानो हुयो सिघा मोट सां वल। ॾाढो बहितरीनु गानो आहे ऐं ॾाढी बहितरीनु शाइरी आहे। सो तव्हां खां बि गानो ॿुधंदासीं हींअर। छा ॿुधाईंदव प्रोग्राम जे स्टार्ट में? उस्ताद बुखार जी शाइरी आहे, उस्ताद बाबा मंदूर साहब जो ॻायल गीत आहे, उहो तव्हां लाइ पेश कंदासीं। ज़रूरु ज़रूरु जी। तपी तंदूर थियुसि, मसे मसे मशहूर थियुसि। तपी तपी तंदूर थियुसि, मसे मसे मशहूर थियुसि। जो लोग खां लिखण जो मौक़ो मिलियो, हा लिखी लिखी जो लोग खां लिखण जो मौक़ो मिलियो। ईअं लॻो अरसे खां पोइ खिलण जो मौक़ो मिलियो। अॼु वरी मिलण जो मौक़ो मिलियो, हा अॼु वरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो। सजी मंजूर मां पियमि, लही वञी की जर कछम। मिठा सजी मंजूर मां पियमि, लही वञी की जर कछम। किथे न को जहिड़ो कवल ॾिसण जो मौक़ो मिलियो, हा किथे न को जहिड़ो कवल ॾिसण जो मौक़ो मिलियो। ईअं लॻो अरसे खां पोइ
बुखारीअ खे राहत रसी फिरी पंहिंजे पासे पसी बुखारीअ खे राहत रसी ॾिनियूं अखियूं उस्ताद खे उघण जो मौक़ो मिलियो हा भिनियूं अखियूं उस्ताद खे उघण जो मौक़ो मिलियो ईअं लॻो अरसे खां पोइ खिलण जो मौक़ो मिलियो अॼु वरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो हा अॼु वरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो वाह वाह वाह, माशाल्लाह माशाल्लाह, बेहतरीन। ज़िंदाबाद। वाकई वाकई माशाल्लाह, ज़बरदस्त आवाज़ आहे तव्हांजी, ॾाढो सुठो महिरबानी, तव्हां thank you, गानो जी, ॻायो। जी। माशाल्लाह, असांजी दुआऊं तव्हां सां गॾु सामीन आहिनि। अल्लाह संग तव्हांखे बि ख़ुशि करो मैडम। अञा बि अलाह साईं तव्हांखे जी, जी, जेको आहे आमीन, कामयाबी आमीन। अता करे इंशाअल्लाह। मुजाहिद भाउ जी, मौक़ो जॾहिं मिलियो त पोइ मेहंदी खणी वे या माओ खणी वे मेहर जो हाँ, मेहंदी। इंशाल्लाह नेक्स्ट टाइम मां बि खणी ईंदमि। तव्हां लाइ खणी जी, जी, ईंदो। हा। हा खणी अचो मेहंदी बि मशहूरु आहे असांजे घोट शहर जी। मेहंदी त इलाही मां बि मशहूरु आहे। मशहूरु आहे माशाल्लाह मेहर जो असांजे जो। अलाए मथां चए त जी, असांखे जी। ख़बर कान्हे। हा सर, बिल्कुलु बिल्कुलु जी। मुजाहिद भाउ, हाणे एशिया कप गुज़रियो, परफॉर्मेंस कीअं लॻी तव्हांखे? मायूस परफॉर्मेंस, कारकर्दगी सफ़ा बेकार हुई। फाइनल में असां इंडिया को हारायोसीं ऐं न सिर्फ़ु फाइनल हारायोसीं पर टई मैचिस जेके असांजा इंडिया सां थिया, छो जो असांजी रिवायती हरीफ़ टीम इंडिया आहे। ग्रुप मैच में बि असां उन्हनि को शिकस्त खाधीसीं, सुपर 4 मरहले में पहुतासीं, फाइनल में बि असां 5 विकेटुनि तां उन्हनि खां शिकस्त खाधीसीं। एशिया कप जी दिफ़ाई चैंपियन ई इंडिया। क्रिकेट इज़ द पार्ट ऑफ गेम, ॿ टीमूं खेॾनि थियूं, हिकिड़ी टीम हाराए थी, हिकिड़ी टीम खटे थी, इन में को बराए न आहे। पर असांजी ख़्वाहिश इहा हूंदी आहे त जॾहिं तव्हां मैच खेॾो था, जॾहिं तव्हां कंहिं टीम जे ख़िलाफ़ु खेॾो था, खटणु हाराइणु ठीकु आहे, पर असांखे ईअं महसूसु थिए त तव्हां फाइट करे हारायो आहे। इन्हनि टिनी मैचिस में असांखे क्रिकेट घटि नज़र आई, फाइटिंग नज़र आई, उहे चवां थी न त मतिलबु हिकिड़ो पॉलिटिक्स वारो अची वियो एग्ज़ैक्टली हुयो। ठीकु आहे। हाणे ॾिसो, इंडियन क्रिकेट बोर्ड हुजे, इंडियन क्रिकेट टीम हुजे, उन्हनि स्पोर्ट्स में पॉलिटिक्स खे इन्वॉल्व करे रांदियुनि खे तमामु घणो हिकिड़ो धकु ॾिनो आहे। शुरूआति कयूं था असां सभ खां पहिरियों त भई तव्हां हैंडशेक न कयो। यानी क्रिकेट जी तारीख़ में कॾहिं ईअं न थियो आहे त जॾहिं मैच ख़तमु थिए त प्लेयर हैंडशेक न कनि। ठीकु आहे, मूंखे यादि आहे त जेको श्रीलंकन टीम ऐं बांग्लादेश जी टीम जे विच में हिकिड़ो क्लैश थियो हुयो। अजंता मेंडिस हुयो मुंहिंजे ख़्याल में, जेको टाइम्ड आउट थियो हुयो हेलमेट जे करे। हुनखे शकीब उल हसन खेॾणु न ॾिनो, एम्पायर खे अपील कई त भई टाइम्ड आउट आहे, छो जो 1.5-2 मिंटनि में तव्हांखे क्रीज़ ते बीहणो आहे, अगरि नथा ॾियो त उहा कंट्रोवर्सी थी। उनखां पोइ उते हैंडशेक न थियो, पर हीअ अहिड़ो हुयो जो पाकिस्तानी टीम हिननि सां हैंडशेक करणु वई, पर इंडियन टीम हली वई ड्रेसिंग रूम में ऐं ड्रेसिंग रूम जो दरवाज़ो बंदि कयो। फॉरगेट इट, को मसइलो कान्हे, ठीकु आहे, तव्हां हथु मिलायो न मिलायो, पर उते जेको मैच रेफरी हो न, एंडी पायक्राफ्ट, उन टास्क खां अॻु में कैप्टन्स खे इहो मैसेज ॾिनो त नो हैंडशेक, तूं केरु थींदो भाई, ठीकु आहे। उनखां पोइ जॾहिं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड इनखे परस्यू कयो, मोहसिन नक़वी, त भई हीअ तुंहिंजी डोमेन ई न आहे, तूं केरु थींदो, तुंहिंजो कमु आहे टास्क कराइणु, मैच खे कंडक्ट करणु ऐं रूल्स ऐं रेगुलेशन खे फॉलो करणु, त कोई डिसिप्लिन जी ख़िलाफ़ वर्ज़ी नथो करे, इहो मैच रेफरी जो कमु आहे। तूं टास्क कराए निकिरी वञी, तूं केरु थींदो त नो हैंडशेक आफ्टर टॉस। ख़ैर इहो उन्हनि जी फिल्म गीची में पियो। उनखां पोइ उन मैच रेफरी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे ड्रेसिंग रूम में टीम में वञी माफ़ी वरिती। क्लियर थी वियो त पाकिस्तान जो स्टैंड सही हुयो। उन मैच में माफ़ी वरिती ऐं तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं ॿी मैच हुई पाकिस्तान जी, त घटि में घटि कलाकु ॾेढ कलाक मैच देरि सां स्टार्ट थी, ठीकु आहे, टीम होटल में हुई, ठीकु आहे, इहो ई थियो हुयो। त जेसिताईं माफ़ी न वठंदो असां न खेॾंदासीं। उन्हनि माफ़ी वरिती, पोइ पाकिस्तान खेॾियो। हिकिड़ो इहो मसइलो। ॿियो मसइलो, सूर्या कुमार यादव स्टेज ते अची चवे थो त मां हीअ जेकी फतह आहे पंहिंजे पहलगाम में जेके माण्हू असांजा मारिजी विया उन्हनि जे नाले कयां थो। हाणे क्रिकेट में रूल्स ऐं रेगुलेशन ICC जा तव्हांजा के बि इन शइ खे इजाज़त नथा ॾियनि त को बि
इन प्लेटफॉर्म ते अची को मज़हबी रंग ॾियणु या पॉलिटिकली को रंग ॾिजे स्पोर्ट्स में, उन इहा हरकत कई। उन ते बि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन मोहसिन नक़वी स्टैंड वरितो, ICC खे ख़त लिखियो त इहो कोड ऑफ कंडक्ट आहे, इन जे ख़िलाफ़ सही ॻाल्हि आहे, हा। ठीकु आहे। पर असां इहो चयोसीं त भई तव्हां पहलगाम वाक़ई जी ॻाल्हि कयो था, जॾहिं 22 अप्रैल 2025 में इहो मामिलो थियो, 26 माण्हू मारिजी विया, 17 ज़ख़्मी थिया, तव्हां ॿिए ॾींहं ते इल्ज़ाम आयो त पाकिस्तान मुलविस कयो आहे, आहे। हा। पाकिस्तान पहिरियों तव्हांखे ऑफर कई त भई तव्हां वटि प्रूफ आहिनि, तव्हां असांखे ॾियो, असां तव्हां सां गॾु इन खे इन्वेस्टिगेट कयूं था। अॼु ताईं तव्हां को प्रूफ न ॾिनो आहे, ठीकु आहे, ऐं उहो मलबो तव्हां असां ते वधो। इहे सभु शयूं पाते पोइते, पर ग्राउंड में तव्हां स्पोर्ट्स में पॉलिटिक्स आंदी, ऐं उनजो नतीजो छा थियो जो ICC जेके स्टेप खयां उन में 30% मैच फीस सूर्या कुमार यादव जी कटिजी वई। त इहो क्लियर मैसेज आहे तव्हांखे जॾहिं फाइन लॻो मीन्स तव्हां ॾोहारी आहियो, ठीकु आहे। हाणे सीन इहो आहे त जेकी पॉलिटिक्स जय शाह करे थो, जय शाह अमित शाह जो पुटु आहे, अमित शाह इंडियन गवर्नमेंट जो होम मिनिस्टर आहे, हे उनजो पुटु आहे, सही सही ठीकु आहे। तव्हां लॉबी अंडरस्टैंड कयो त कहिड़ी लॉबी आहे, ऐं उन लॉबी जो कमु आहे अफ़गानिस्तान सां असांजी जेकी सूरत हाल ख़राबु थी, ऐं उनखां पोइ अफ़गानिस्तान क्रिकेट बोर्ड जेको नेक्स्ट महीने में असां वटि ट्रायंगुलर सीरीज़ शेड्यूल थियल आहे, उन में खेॾण खां इनकार कयो जो इंडियन क्रिकेट बोर्ड उन्हनि खे माली सपोर्ट करे थो ऐं उन्हनि जी पुरघोर लहे थो। त इहा स्पोर्ट्स में जेकी पॉलिटिक्स आंदी आहे, इहा इंडियन क्रिकेट टीम में इहो जेको ट्रॉफी वारो मामिलो आहे, इहो ईअं ई थियो आहे। ट्रॉफी वारो मामिलो ज़बरदस्त दिलचस्प आहे, घटि माण्हू खे ख़बर हूंदी। ऐं गुज़र ॾींहुं इतफ़ाक़ थियो त मुंहिंजी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन मोहसिन नक़वीअ सां फेस टू फेस मुलाक़ात थी, ऐं काफ़ी जर्नलिस्ट हुआ जिन खे हुन इनवाइट कयो त भई अचो इन्हनि शयुनि ते डिस्कस कयूं था। काफ़ी शयूं अंदर जूं बिल्कुलु पाण वटि हुयूं, पर जेकी अहम ॻाल्हि हुन इहा कई उहा इहा हुई त इंडियन क्रिकेट बोर्ड जो जेको प्रेसिडेंट आहे राजेश शुक्ला, उन्हनि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो चेयरमैन जेको एशियन क्रिकेट काउंसिल जो सरबराह आहे, त एशिया कप असांखे ॾियो, ठीकु आहे। छो जॾहिं फाइनल ख़तमु थी त इंडियन क्रिकेट टीम जे कप्तान चयो त असां कंहिं बि सूरत में ट्रॉफी मोहसिन नक़वी खां न वठंदासीं, इहो रूल ई कान्हे। जॾहिं बि एशिया कप थियो आहे त ट्रॉफी तव्हांखे एशियन क्रिकेट काउंसिल जे सरबराह ॾिनी आहे। उहा भाई तव्हां केरु थींदा आहियो, तव्हां रूल्स रेगुलेशन जी ख़िलाफ़ वर्ज़ी करण वारा। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड छा कयो, पंहिंजे प्लेयर्स खे मेडल ॾिना, पंहिंजे प्लेयर्स खे सर्टिफिकेट ॾिना, उनखां पोइ उहा ट्रॉफी खणी। पर भई हाणे रूल जे हिसाब सां तव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी। रूल ई आहिनि त तव्हांजो ऑफिशियल, तव्हांजो प्लेयर, तव्हांजो कैप्टन अचे, असां ट्रॉफी ॾियण लाइ तयारु आहियूं। त गुज़िर ॾींहुं जेकी कचहरी थी, कंपनी थी, ऑफ द रिकॉर्ड काफ़ी ॻाल्हियूं हुयूं, उन में इहा शइ रिकॉर्ड ते आणण लाइ उन्हनि असांखे ॿुधायो त हीअ शइ आहे त 2 लेटर इंडियन क्रिकेट बोर्ड एशियन क्रिकेट काउंसिल खे लिखिया आहिनि, ऐं उनजो रिप्लाई असां कयो आहे त भई असां नेक्स्ट मंथ 10 नवंबर ते, ब्रेकिंग न्यूज़ आहे, कल्ह कईसीं KTN न्यूज़ ते, 10 नवंबर ते असां हिकिड़ो प्रोग्राम कयूं था दुबई में, ऐं ऑफिशियली प्रोग्राम आहे। तव्हांजी क्रिकेट बोर्ड जो को ऑफिशियल, तव्हांजी क्रिकेट टीम जो करंट प्लेयर कोई बि अचे, ट्रॉफी खणी तव्हांखे लॻे थो त ईंदा। हाणे ॾिसो, असां पंहिंजे प्लेटफॉर्म ते हर क़ानूनी क़दम खणूं था, असां किथे बि गिल्टी न आहियूं, किथे बि असां बैकफुट ते न आहियूं, असां रूल्स ऐं रेगुलेशन खे फॉलो कयूं था। हू नथा कनि, हाणे हू अगरि नथा अचनि तॾहिं बि दुनिया जी नज़र में किरंदा। प्लस में ख़त त उन्हनि पाण लिखिया आहिनि त असांखे ट्रॉफी ॾियो, असां यानी एशियन क्रिकेट काउंसिल त उन्हनि खे न चयो आहे त तव्हां अचो असां वटि ट्रॉफी वठी वञो। हुननि वटि ॾिसो, इमेजिन कयो त हिकिड़ो एशिया कप जी फाते टीम आहे, उहा जॾहिं पंहिंजे मुल्क पहुती आहे उन्हनि वटि ट्रॉफी कान्हे, ठीकु आहे। हाणे तव्हां 2 ख़त लिखिया आहिनि, ऐं 2 ख़त लिखण खां पोइ तव्हांखे एशियन क्रिकेट काउंसिल जे सरबराह मोहसिन नक़वी जेको PCB जो चेयरमैन बि आहे, उन चयो त भई 10 नवंबर ते असां प्रोग्राम कयूं था, तव्हांखे डेट बि ॾेई छॾीसीं त 10 नवंबर ते असां प्रोग्राम कयूं था, अचो ऐं उन में तव्हां पंहिंजो ट्रॉफी खणी वञो। अच्छा, न पहिरियां त भई ईअं हूंदो हुयो न त क्रिकेट टीम्स जेके बि हूंदियूं, चाहे इंडियन हुजे चाहे पाकिस्तानी हुजे, उन्हनि पाण में दोस्ती बि हूंदियूं हुयूं। दिवाली अचे, होली अचे, सभई ईदूं हिक ॿिए खे कॉन्ग्रेचुलेट बि कंदा हुया, मुबारकूं बि ॾींदा हुया, मिठाइयूं बि खाईंदा हुया, इवन कंहिंखे ॿार ॼमंदो हुयो मुबारकबाद बि ॾींदा हुया। बिल्कुलु सही आहे, सही आहे न। ईंदे वेंदे हथ बि मिलाईंदा हुया, मज़ाक मस्ती बि हलंदी हुई। पर जॾहिं खां हे जेको इंडिया पाकिस्तान वारो जेको मसइलो थियो आहे, मुंहिंजे ख़्याल में त हिते हिननि जो क्रिकेटर्स जो बि ब्रेन वॉश कयो वियो आहे, पॉलिटिक्स विच में आंदी वई आहे, हिकिड़ो जेको मेल मिलाप हुयो उनखे ज़ोरी ख़तमु कयो वियो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल सां त हू प्रेशर विझनि था पंहिंजे प्लेयर्स जे मथां त तव्हांखे हिननि खां परे रहणो आहे। ॾिसो, ॾाढी सुठी ॻाल्हि कई अथव। हाणे मां तव्हांखे ग्राउंड रियलिटीज़ ॿुधायां थो। रवि शास्त्री कमेंट्री में वसीम अकरम सां गॾु वेठो आहे,
छो वेठो हा, आहे ॾिसो। भई ठीकु आहे उन खां पोइ तव्हांजो हाणे 7 नवंबर ते सुपर सिक्सिस हांगकांग में मैच आहे पाकिस्तान सां हाणे चओ न भई बाइकाट असां न खेॾंदासीं हा त पोइ न खेॾो न हार मञो न पंहिंजी इहा ई शइ मां चवणु चाहियां थो त जॾहिं तव्हां वटि पैसनि जो कोई इवेंट थिए थो एशिया कप में पैसा आहिनि उते भॼंदा ईंदा। छाजे करे जो हिकिड़ो जेको इवेंट खे ऑर्गेनाइज़ करे थो मीडिया राइट्स जंहिं वटि आहिनि उहो इंडियन आहे ठीकु आहे अंबानी ग्रुप आहे मां तव्हांखे क्लियर ॿुधायां थो उन 2027 खां वठी 2030 ताईं जेके बि मीडिया राइट्स आहिनि उहे उन्हनि ख़रीद कया आहिनि ऐं सभ खां वधीक पैसो जनरेट थींदो आहे पाकिस्तान इंडिया मैच ते ठीकु आहे ऐं वरी उहो ई जेको मीडिया ग्रुप आहे उहो स्पॉन्सर आहे तव्हांजी मोदी सरकार जो जेको फाइनेंशियल आहे ठीकु आहे तव्हां पोयां पॉलिटिक्स ॾिसो त हाणे हू मजबूर आहिनि प्लेयर्स खे प्रेशराइज़ करण लाइ प्रेशर त मजबूर आहे न उहो सेंट्रल कॉन्ट्रैक्ट साइन करे थो उन में कोड ऑफ कंडक्ट सभु शयूं लिखियलु हूंदियूं आहिनि त हीअ शइ करणी आहे हीअ शइ न आहे करणी सही गवर्नमेंट सॼी इंडियन अवाम हिकु जहिड़ी न आहे सभु ख़राबु न आहिनि मां ॻाल्हि इहा कयां थो त जॾहिं तव्हां चओ त भई हैंडशेक न आहे करिणो त पोइ तव्हां अगरि एतिरा जवान जा त खेॾो बि न मना कयो मुंहं ते मना कयो त भाई न आहे खेॾणो पाकिस्तान सां तव्हां पंहिंजी हार मञो उहो ई बि जेको आहे न बिल्कुलु तव्हां उहे खटे कोन सघंदो पाकिस्तान खां सो बहरहाल वठूं था हिते ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जल्दी हाज़िर था थियूं तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था असांखे कॉल करे सघो था ऐं जीअं त मां तव्हांखे चवंदी आहियां त सियारो आहिस्ता आहिस्ता अचण वारो आहे बिल्कुलु असां सियारे जी तरफ़ वञी रहिया आहियूं ॾींहं नंढा थींदा था वञनि रातियूं वॾियूं थियणु शुरू थी वियूं आहिनि ऐं सुस्ती वारो माहौल थी वियो आहे त हिन सुस्ती खे ख़तमु कंदी आहे चांहि शाम जी चांहि ऐं उहा बि टपाल मेज़बान सो मां तव्हांखे ॿुधायां त टपाल मेज़बान सिंध की नंबर 1 चाय वापस लाया है अपने सारिफीन के लिए सबसे बड़ी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिस्सा लेने के लिए सारिफीन टपाल मेज़बान जश्न जमालो का कोई भी पैक ख़रीदें अपनी मालूमात पैक पर दिए हुए कूपन पर दर्ज करें और घर के करीबी टपाल मेज़बान जश्न जमालो के ड्रॉप बॉक्स में डाल दें और मौका पाए टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिस्सा लेने का और ढेर सारे कीमती इनामात जीतने का टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो होगा अब आपके अपने शहरों में और आप जीत सकते हैं ढेरों कीमती इनामात त जी हाँ टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि आहे इन में को शक कोन्हे बहितरीन ज़ाइको बहितरीन रंग ऐं छा त ख़ुशबू आहे उन चांहि जी जॾहिं बि असां चाहे सुबुह जे चाहे शाम हुजे या घर में कोई बि महिमान अचे असां उन्हनि खे टपाल मेज़बान ई सर्व कंदा आहियूं जॾहिं बि असां उन्हनि खे जे लाइ चांहि खणी वेंदा आहियूं त हर कोई उनजी ख़ुशबू सूंघी ऐं चवंदो आहे त वाह टपाल मेज़बान ऐं इन में को शक कोन्हे असां इनखे जॾहिं काढ़ींदा आहियूं त हिन जी ख़ुशबू हिकिड़ी ज़बरदस्त आहे रंग ॾाढो सुठो आहे इन जो वेहण खां पोइ इंसानु हुई चुस्त थी वेंदो आहे सो कीअं लॻी चाहे टपाल मेज़बान जी हक़ीक़त इहा आहे त टपाल मेज़बान तमामु वॾो नालो आहे ब्रांड आहे ऐं चांहि जी हिकिड़ी अलॻि सुञाणप आहे टपाल जेको आहे तव्हांजी चांहि मेज़बान इन जो हिकिड़ो पंहिंजो ज़ाइको आहे जीअं तव्हां ॻाल्हि कई सुस्ती ख़तमु कंदो आहे त मां चांहि जो मवाली आहियां ऐं सुबुह सां पहिरियों टपाल मेज़बान चांहि पीअण खां पोइ रियली ईअं लॻंदो आहे त जिस्म में एनर्जी अची वई आहे अखियूं खुलियूं आहिनि त बिल्कुलु हिन में को ॿराए न आहे जेके तव्हां चई ॻाल्हि टपाल मेज़बान असां नंढे हूंदे कार्टून ॾिसंदा हुआसीं पपाए द सेलर ऐं उन में पपाए द सेलर खे जेको आहे जॾहिं ताक़त खपंदी हुई त उहो खाईंदो हुयो पालक ठीकु आहे असां पीअंदा आहियूं टपाल मेज़बान एनर्जी लाइ त चांहि कीअं लॻी भाउ माशाल्लाह तमामु भाजी सुठी आहे तमामु बहितरीन तव्हां बि इस्तेमालु कंदा आहियो टपाल मेज़बान हलो ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा पाण जेका कचहरी करे रहिया हुआसीं क्रिकेट जे हवाले सां
सो कैप्टन बि चेंज थियो आहे, इहो भला छा थियो आहे, इहो बि ॾिठो, थोरो इहो असांखे ॿुधायो। तमामु हिकिड़ो अजीबो ग़रीब फ़ैसिलो आहे। उहो अजीबो ग़रीब इन जे करे आहे त हाणे तव्हां वन डे टीम जो कप्तान कयो आहे शाहिन शाह अफरीदी खे। अच्छा। 2024 जो जेको जनवरी महीनो मूंखे यादि आहे, पाकिस्तानी टीम न्यूज़ीलैंड वई, उते असां 5 T20 मैचिस खेॾियासीं। उन में हिक जे मुक़ाबले में 4 मैचिस तां पाकिस्तान खे शिकस्त मिली। उनखां पोइ तव्हां शाहिन शाह अफरीदी खे कप्तानी तां हटाए छॾियो, पोइ तव्हां बाबर आज़म खे आंदो, बाबर आज़म खां पोइ वरी तव्हां रिज़वान खे आंदो, रिज़वान खां पोइ हाणे तव्हां सलमान अली आगा खे आंदो T20 जो। प्रॉब्लम इहो आहे त PCB चेयरमैन उन वक़्तु बि उहो ई हो जंहिं शाहिन शाह अफरीदी खे हटायो T20 तां। सही। हाणे तव्हां वरी रिज़वान खे वन डे तां हटाए करे शाहिन शाह अफरीदी खे कयो आहे, त क्राइटेरिया त ॿुधायो कहिड़ी आहे? क्राइटेरिया इहा हुई त भई रिज़वान ओनली वन पर्सन पहिरियों कप्तान आहे जंहिं 22 सालनि खां पोइ ऑस्ट्रेलिया खे वन डे सीरीज़ में शिकस्त ॾिनी। सही। 22 सालनि खां पोइ ऑस्ट्रेलिया में वन डे सीरीज़ में। उनखां पोइ जॾहिं पाकिस्तान साउथ अफ्रीका वियो त पहिरीं एशिया जी टीम आहे जंहिं साउथ अफ्रीका खे वन डे सीरीज़ में शिकस्त ॾिनी अंडर द कैप्टनसी ऑफ रिज़वान। अच्छा। हाणे उन कप्तान जॾहिं हिते चैम्पियंस ट्रॉफी थी त उहो पहिरें राउंड खां ॿाहिरि थी वियो। 3 मुल्की सीरीज़ हुई, न्यूज़ीलैंड, साउथ अफ्रीका, अफगानिस्तान, पाकिस्तान सां, त उन में बि पाकिस्तान ॿाहिरि थी वियो। चवण जो मक़सदु हो त जॾहिं टीम जी परफॉर्मेंस ख़राबु आहे, कप्तान जी परफॉर्मेंस ख़राबु आहे, उन वक़्तु उनखे टीम मां कढो त हिकिड़ो ठहे थो लॉजिक। त उहो 7-8 महीननि खां वठी टीम तव्हांजी उहा खेॾे थी, उनखे तव्हां खटो नथा। ऐं सलमान आगा जेको T20 में उनजी जाइ नथी ठहे, हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में 33 T20 खेॾियो आहे, उनखे तव्हां T20 जो कप्तान कयो। वाई नॉट शाहिन शाह अफरीदी T20 कप्तान, छो जो हाणे तव्हां एशिया कप में एॾी ख़राबु परफॉर्मेंस आहे त यकीनन हीअ जेके फ़ैसिला आहिनि न, इहे तव्हांजी टीम जो कॉम्बिनेशन ख़राबु कंदा आहिनि। हाणे रिज़वान हिन वक़्तु टेस्ट थो खेॾे पियो साउथ अफ्रीका जे ख़िलाफ़ु। हाणे उनजे माइंड सेट ते छा गुज़रंदो हूंदो एज़ अ विकेट कीपर बैटर, कोई बि उनजो रिप्लेसमेंट कान्हे। तव्हां ज़ोरीअ मोहम्मद हारिस खे बि आंदो एशिया कप में, विकेट कीपिंग बि करायूं, हालांकि वाइट बॉल क्रिकेट में रिज़वान हुयो, तव्हां उनखे T20 मां कढी वन डे में आंदो। हाणे तव्हां वन डे जी कैप्टनसी मां हटायो, इट मीन्स कि अगरि उहो परफॉर्म न कंदो त वन डे टीम मां बि ॿाहिरि वेंदो, जीअं सरफराज़ अहमद ॿाहिरि वियो। सही। मेरिट जेसि ताईं न थींदी, पाकिस्तान जी टीम हुजे, पाकिस्तान जो को बि डिपार्टमेंट हुजे, जेके बि इदारा आहिनि, उन में मेरिट जेसि ताईं न थींदी तव्हांजी शयुनि जी रिज़ल्ट सुठी न ईंदी। त हीअ कैप्टनसी जेकी चेंज थी आहे, मुंहिंजे ख़्याल में रिज़वान सां ज़्यादती थी आहे। जे तव्हांखे कप्तान हटाइणो ई हुयो त उन वक़्तु हटायो आहे जॾहिं हुन वेस्ट इंडीज़ जे ख़िलाफ़ु आख़िरी वन डे सीरीज़ हराई। अच्छा, पर जॾहिं ही एशिया कप जॾहिं हली रहियो हुयो ऐं वरी जॾहिं ख़तमु थियो, मैचिस हराए छॾियूं, एशिया कप हराए छॾियो असां, त मां कुझु कॉमेंट्स पढ़िया हुया माण्हुनि जा, त उन्हनि में इहो ई मां पढ़ियो हुयो त बाबर आज़म खे वापसि आणियो ऐं लास्ट जेके ओवर जा तव्हांखे हारिस खे न हुया ॾियणा। ठीकु आहे, ॾिसो हाणे हारिस रऊफ़, बाबर आज़म टोटल डिफरेंट कैटेगरीज़ जा प्लेयर आहिनि। हू बैटर आहे, हू बॉलर आहे, ठीकु आहे। असां जेको दौर हुयो, तव्हां किरण यादि हूंदो, जॾहिं वसीम अकरम, वकार यूनिस इहे बॉलिंग कंदा, तव्हांखे पाण ई ख़बर पवंदी, हालांकि तव्हां क्रिकेट न हूंदो, तव्हांखे ख़बर हूंदी भई हीअ आउट कंदो, हीअ रन रोकींदो, ऐं दिलि चवंदी हुई उन वक़्तु क्रिकेट ॾिसण ते, लिटरली दिलि चवंदी। हाणे छो नथो तव्हांखे अहसासु थिए? छो जो हुननि जी जेको माइंड सेट आहे उहो क्रिकेटिंग माइंड सेट न आहे। मां एज़ अ फर्स्ट क्लास, एज़ अ एक्स फर्स्ट क्लास क्रिकेटर शयुनि खे पाण खेॾियो बि आहियां, केपियूं ॿ टे कयूं, मूंखे ख़बर आहे त हिकिड़े क्रिकेटर जे फास्ट बॉलर जो माइंड सेट कहिड़ो हूंदो आहे, एग्रेसिव हूंदो आहे, पर उन सां गॾोगॾु उनखे पंहिंजी लाइन लेंथ बि ज़हन में रखणी हूंदी आहे। उनजो जहिड़ो बैटर सां न हूंदो आहे, मुंहिंजो जहिड़ो किरण सां न आहे, मुंहिंजो जहिड़ो बॉलर सां न आहे, त ब्रेट ली आहे या शेन वाटसन सां आहे, मुंहिंजो बॉलर सां जहिड़ो आहे, मूं वटि हेॾी बैट आहे, मूंखे उन सां खेॾणो आहे। त बाबर आज़म खे हिननि ॿाहिरि कयो इहो चई करे त उनजी जेकी स्ट्राइक रेट आहे उहो एतिरो सुठो न आहे। ख़ुदा जा बंदा, पाकिस्तान जी T20 में सभ खां वधीक रन्स स्कोर कंदड़ उहो प्लेयर आहे, सभ खां वधीक सेंचुरियूं स्कोर कंदड़ उहो प्लेयर आहे। तव्हां उनखे स्ट्राइक रेट ते ॿाहिरि कढियो, पर जेके खेॾनि था उन्हनि जो स्ट्राइक रेट त बहितरु हुजणु खपे न, पोइ चऊं त भई तव्हांजो डिसीजन सुठो आहे। हारिस रऊफ़ बॉलर आहे, बेसिकली तेज़ तरीन, उहो टेस्ट बि न खेॾंदो आहे, ठीकु आहे। उहो चवंदो आहे मूंखे T20 खेॾायो, T20 थोरी क्रिकेट आहे, पैसा बि सुठा मिलनि था, पर तव्हां जेसि ताईं परफॉर्म न कंदो तव्हां कहिड़े कम जा? तव्हां असां कॾहिं बैटर थींदासीं? पंहिंजी तव्हां ॻाल्हि त कई त मैरिट ते सिलेक्शन्स थियनि, पर इहे मैरिट ते सिलेक्शन्स असां हर दफ़े ॻाल्हि ई कंदा आहियूं, पर छो कोन थियूं थियनि? ऐं ॿी ॻाल्हि इहा त असांजी टीम कॾहिं बैटर थींदी जो असां अंडर प्रेशर न थी खेॾंदासीं। जॾहिं बि असां काई बि टीम हुजे असां हुन खां खटे ईंदासीं, पर हमेशह इंडिया सां असां अंडर प्रेशर खेॾंदासीं,
छो भाई हो बि मतिलबु ॿियनि वांगुरु ई हिकिड़ी टीम आहे न। बिल्कुलु ॾाढो सुठो सुवालु आहे। तव्हां ॾिसो तव्हांजे क्रिकेट बोर्ड जा 4 त आइन आहिनि, बसि 2014 जो आइन आहे, 2019 जो आइन आहे, 2024 जो आइन आहे, 2022 जो आइन आहे। डोमेस्टिक स्ट्रक्चर तव्हां कॾहिं 6 टीमुनि सां खेॾो था, कॾहिं 18 टीमुनि सां खेॾो था, हाणे तव्हां 10 टीमुनि सां खेॾो था। तव्हां इंडिया जी ॻाल्हि कई, इंडियन क्रिकेट बोर्ड जॾहिं खां वजूद में आयो आहे उते हज़ारा ट्रॉफी थिए थी, दिलीप ट्रॉफी थिए थी, रणजी ट्रॉफी थिए थी, IPL थिए थी। जॾहिं खां थिए थी तॾहिं खां उहो कंटिन्यू उहो ई फॉर्मेट आहे। तव्हां वटि फॉर्मेट चेंज छो थो थिए? न थियणु खपे। ऐं ॿी तव्हां ॻाल्हि कई ॾाढी सुठी त कॾहिं बहितरु थींदासीं। बहितरु थियण लाइ तव्हांखे कमिटमेंट एंड सिंसियरिटी खपे। उहा जेका ॿई कोन्हनि। तव्हांखे फस्ट पाकिस्तान रादर देन ॿियूं शयूं। तव्हां वटि सिलेक्टर अचनि था त पसंदि नापसंदि कनि था। तव्हां वटि क्रिकेट बोर्ड में जेके ऑफिशियल्स अचनि था उहे लाइकिंग ऐं डिसलाइकिंग कनि था। या त मथी लेवल जी ॻाल्हि आहे। मां तव्हांखे नंढी लेवल ते ॿुधायां थो, तव्हांजे रीजन्स में, डिस्ट्रिक्ट्स में उते एतिरी लाइकिंग आहे, डिसलाइकिंग आहे जो MP खां MNA खां फ़ोन कराईंदा असांजे छोकिरे खे खेॾायो। त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको सिलेक्टर हूंदो हुनखे पंहिंजी पोस्ट बि बचाइणी आहे। मूंखे इहो पर्सनली हिकिड़े चीफ सिलेक्टर मैसेज ॾिनो त मां ट्रायल वठणु वियुमि, मुझे MP MNA जी फ़ोन ईंदी, हमारा बंदा है इसको रखो, ये बंदा हमारा है इसको रखना है, इसको रखो। बस जॾहिं पॉलिटिक्स अची वेंदी आहे न गेम्स में त पोइ हर शइ तबाह थी वेंदी आहे। मुंहिंजे ख़्याल सां असां वटि सिंध में इलाही सुठियूं गेम्स अॼु बि आहिनि। असांजी जेके लोकल गेम्स चइजनि या जेके असांजी इंटरनेशनल लेवल ते जेके खेॾियूं वेंदियूं हुयूं, असां वटि अॼु ग्राउंड्स कोन्हनि के। अॼु ॿार जेको आहे न क्रिकेट खेॾी था सघनि, न फुटबॉल खेॾी था सघनि, न मल विढ़ी था सघनि चङी तरह सां, न ॿियूं इलाही गेमूं आहिनि असांजी पंहिंजी सिंध में जेके अॼु उन इंटरनेशनल लेवल ते नथियूं खेॾियूं वञनि। इन जो सबबु मूंखे जेको नज़र अचे थो ऐं जेको मां महसूसु करे रही आहियां, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु विच में जॾहिं गेम्स में पॉलिटिक्स इन्वॉल्व थी वेंदी आहे त पोइ सभु कुझु ख़तमु थी वेंदो आहे। ईअं न करणु घुरिजे। गेम्स आहिनि ऐं इन सां तव्हांजे ॿार जी फिटनेस बि आहे, तव्हांजे पंहिंजे मुल्क जी हिकिड़ी तरक़ी बि आहे, नालो बि थींदो आहे। सो तव्हां सां अञा बि अर्शद नदीम केरु आहे? पाकिस्तान जो जेवलिन थ्रो जो ओलंपिक गोल्ड मेडलिस्ट, ओलंपिक गोल्ड मेडलिस्ट एथलीट। जेवलिन थ्रो हिकिड़ी गेम आहे, इंडिविजुअल गेम, ठीकु आहे। क्रिकेट हॉकी टीम गेम आहे। तव्हां भाई फोकस छो था कयो इंडिविजुअल गेम्स ते? तव्हां टेबल टेनिस खेॾंदा हुओ, तव्हांखे बाबा साईं वठी वेंदो हुयो, ठीकु आहे। तव्हां छोकिरियुनि खे क्रिकेट स्पोर्ट्स में आणियो, तव्हां हुनजी मालिकी कयो। इंडिविजुअल गेम ॾे छो था वञो? मल ॾे छो था वञो? वंजवटी ॾे छो था वञो? तव्हां कोड़ी ॾे छो था वञो? बैडमिंटन ॾे छो था वञो? एग्ज़ैक्टली। तव्हां इहे अगरि तव्हां मेडल ई त खटणो आहे न तव्हांखे। भई हिन वक़्तु जेवलिन थ्रो में अर्शद नदीम वर्ल्ड रिकॉर्ड ठाहियो, मेडल खणी आयो न, गोल्ड मेडल खणी आयो न। ॿियूं गेम्स खे बि तव्हां प्रमोट कयो, उन्हनि खे बि हथी ॾियो त उहे बि तव्हांजा गोल्ड मेडलिस्ट थी सघनि। हर सूबे जी पंहिंजी गेम हूंदी। सिंध जी इहे गेम्स आहिनि त पंजाब जी का ॿी गेम हूंदी, KPK जी का ॿी गेम हूंदी। इहे आहे, पर हाणे नेशनल गेम थियणु वञे पई। तमामु वॾो इनिशिएटिव आहे सिंध गवर्नमेंट जो, ऐं इन में आर्म फोर्सिस जूं, नेवी जूं, एयरफोर्स जूं, पाकिस्तान आर्मी जूं, चइनी सूबनि जूं टीमूं आहिनि। नेशनल गेम आहे, 35 नेशनल गेम जंहिंजे लाइ तयारियूं हलनि थियूं। सिंध गेम बि थींदियूं। हिकिड़ो प्रोग्राम ॾिनो आहे सिंध गवर्नमेंट त जून 2026 ताईं वॾा प्रोजेक्ट थींदा, सिंध गेम थींदियूं, नेशनल गेम थींदियूं। माना इहे थियनि, पर ग्राउंड बि त आबाद कयो न। ग्राउंड बि हुजनि, इहे बि ज़रूरी हुजनि। त हिते असां हिकिड़ो ग्राउंड ठाहे वठूं उहो आहे म्यूज़िक जो ग्राउंड। सो म्यूज़िक बि हिते इंजॉय कंदासीं गॾो गॾु ॻाल्हियुनि सां। ऐं त भाउ हींअर छा था ॿुधायो असांखे? हींअर बि उस्ताद बाबा मनज़ूर साहिब जो गीत ॿुधाईंदासीं तव्हांखे। जी मोहतरम अलीगुल साहिब जी शाइरी आहे। अच्छा जी तव्हांखे पेश कंदासीं ज़रूरु। वाला
चलण वाल ॿियो छा सुबुह शाम सांझी सजण वेठो सारिया सुबुह शाम सांझी सजण वेठो सारिया इहो रोज़ साॻी इहो रोज़ साॻी सिकण वाल ॿियो छा जुदा तो खजानी चलण वाल ॿियो छा जुदा तो खजानी चलण वाल ॿियो छा हलियो वे यकी तूं हलियो वे यकी तूं लिकण वाल ॿियो छा जुदा तो खजानी चलण वाल ॿियो छा जुदा तो खजानी चलण वाल ॿियो छा वाह 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 बेहतरीन माशाल्लाह आवाज़ ॾाढी सुठी आहे तव्हांजी जी जी माशाल्लाह महिनत कयूं था जेको नसीब आहे मौला साईं न न इंशाल्लाह जी, जी, इंशाल्लाह अल्लाह कामयाबी अता कंदो सुठी ॻाल्हि आहे ईअं ई महिनत कंदा रहो अच्छा इहो ज़रूरु ॿुधायो त तव्हां त पसंदि कयो था माशाल्लाह मंज़ूर सखीरानी साहब खे उन्हनि खे ॿुधो बि था जी, जी, हा। उन्हनि खे ॿुधी ॿुधी तव्हां ॻाइण बि शुरू कयो पर घणो करे जीअं थींदो आहे न त उन्हनि खां अलावा कोई ॿियो सिंगर जी जी हाँ ॿिया बि माशाल्लाह तमामु बहितरीन सिंगर पसंदि आहिनि हा उस्ताद मंदूर साहब हाणे माशाल्लाह तमामु बहितरीन असांजो पसंदीदा म्यूज़िक टीचर आहे बिल्कुलु हा अलाह साईं ख़ुशि कंदो तमामु बहितरीन जेके ॿिया बि सिंगर आहिनि उहे बि पसंदि माशाल्लाह आहे पसंदि ऐं शाइर घणो करे कंहिंखे ॻाईंदा आहियो घणी शाइरी मां तक़रीबन त उस्ताद जी ॻाईंदो आहियां उस्ताद अलीगुल साहब या उस्ताद अनवर कमरानी या वो अब्दुल गफ़ार तबसुम साहब जेको अच्छा, अच्छा, थियो जी अच्छा, जी माशाल्लाह ये लेजेंड शाइर थी जेको आहिनि नाले वारा शाइर आहिनि जी जी इन्हनि खे ऐं हींअर कुझु नवनि गाननि ते कमु करे रहिया आहियो जी नवनि गाननि ते इंशाल्लाह मुंहिंजो हाणे एल्बम ईंदो इंशाल्लाह हा सिलेक्शन हले पई थी सही अल्लाह मालिक आहे इंशाल्लाह बस केतिरा गाना आहिनि उन में एल्बम में उन में तक़रीबन 13 खनि गीत थींदा आहिनि 13 गीत जी जी हाँ सही अच्छा तव्हां रुगो सिंधी ई ॻाईंदा आहियो न सिंधी बि न ॻायो आहे उर्दू में बि ॻायो आहे उर्दू में बि ॻायो जी आहे जी उर्दू में बि ॻायो आहे अच्छा जी जी हाँ पोइ हलो तव्हां खां उर्दू में ॿुधंदासीं जी जी ऐं सराइकी वग़ैरह सराइकी वग़ैरह न ॻायो आहे उर्दू वग़ैरह हिकिड़ो ॻायो हो अच्छा अच्छा जी जी वो तक़रीबन घणे टाइम तक 8 साल थी अथसि अच्छा हा उहो गीत कयोसीं सही हलो पोइ हिन ब्रेक खां पोइ जेको आहे तव्हां खां हिकिड़ो उर्दू ज़रूरु ॿुधंदसि जी मां। जी इंशाल्लाह अच्छा मुजाहिद भाउ इहो असांखे ज़रूरु ॿुधायो त वुमेन क्रिकेट टीम जेका आहे उनजी बि कारकर्दगी कुझु सही न रही उनजी छा वो वजह सही न रही मायूस गई वजह वर्ल्ड कप छा आहे हुई? ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो मां लास्ट टाइम बि तव्हांजे प्रोग्राम में चयो हुयो त जेतिरो असांखे फोकस मर्दनि जी क्रिकेट ते कयूं ओतिरो था female जी ओतिरो ते। फीमेल ते छो नथा कयूं ठीकु आहे असां वटि फीमेल क्रिकेटर्स जेके बि आहिनि उहे तव्हांखे लाहौर मिलंदियूं इस्लामाबाद मां मिलंदियूं कराची मां मिलंदियूं तव्हांखे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खे अगरि फीमेल क्रिकेटर्स खे इंट्रोड्यूस करिणो आहे त ग्राउंड रियलिटीज़ इहे आहिनि त तव्हां ग्रास रूट लेवल ते वञो न तव्हां लाड़काणे में वञो जेकाबाद वञो शिकारपुर वञो तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे छोकिरियुनि खे प्रॉपर ग्राउंड त ॾेई न सघिया ॾेई सघंदो अलाए न ॾेई सघंदो इहा ख़बर न आहे पर इन जो हिकिड़ो प्रोसेस आहे त तव्हां ट्रायल्स कंडक्ट कयो छोकिरियुनि खे घुरायो हाणे बदकिस्मती आहे त लास्ट हफ़्तो अॻु में हिकिड़ो इवेंट थियो कराचीअ में प्राइम मिनिस्टर बॉक्सिंग टैलेंट हंट प्रोग्राम ऐं उते ख़बर पई त लाड़काणे जी छोकिरियूं बि बॉक्सिंग में आहियूं त मां चयां नंढो थी वॾो थियो आहियां मां किथे छोकिरियूं बॉक्सिंग कंदे ॾिठियूं न आहिनि काॾियूं छोकिरियूं आहियूं ठीकु आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन्वेस्टिगेट करिणो थो पए पंहिंजा सोर्सिस इस्तेमालु करिणा पवनि त भई असां वटि मर्दनि लाइ छोकिरनि लाइ बॉक्सिंग न आहे त छोकिरियूं किथां थियूं अचनि ठीकु आहे पोइ कंहिं दोस्त ॿुधायो त हिकु ॿ ग्राउंड आहिनि जिते उहे हफ़्ते में हिकु ॾींहुं 2 ॾींहं छोकिरियुनि खे ॿुधाईंदा आहिनि ट्रेनिंग ॾींदा आहिनि हालांकि इहो कमु गवर्नमेंट जो आहे रियासत जो आहे स्पोर्ट्स डिपार्टमेंट जो आहे तव्हां उन्हनि खे प्रोजेक्शन ॾियो अहिड़ी तरह सां वुमेन क्रिकेट खे अगरि तव्हांखे हथी वठाइणी आहे यकीन कयो हिन वर्ल्ड कप खां अॻु में अगरि 1.5 महीनो पूरो कैंप लॻल हुई ट्रेनिंग कैंप लॻल हुई कराची में लॻल हुई लाहौर में लॻल हुई अॻु में मुरीद के में लॻल हुई
त एतिरी ट्रेनिंग एतिरो पैसो इन्वेस्ट करण खां पोइ तव्हांजी रिज़ल्ट ई आहे त 8 टीमुनि जे लूप में तव्हां आख़िरी नंबर ते आहियो। तव्हांजो 7 मैचूं खेॾणियूं आहिनि, तव्हां 6 हाराए चुका आहियो। 24 तारीख़ ते तव्हांजी आख़िरी मैच आहे श्रीलंका सां, माना तव्हां 4 मैचिस हारायूं, 2 बरसाति जे करे ड्रा थियूं, उनजो तव्हांखे 2 पॉइंट मिलियूं आहिनि, 4 जूं 4 ई तव्हां हारायूं। साउथ अफ्रीका खां तव्हां डकवर्थ लुइस ते 150 रन्स खां शिकस्त खाधी आहे। त मजमूई तौर ते जंहिं एरिया में जंहिं माण्हू जे अंडर सुपरविजन शयूं आहिनि न, तव्हां हिकिड़ी शइ थोरो पोइते वञो, तव्हांजी स्क्वाश सॼी दुनिया ते रूल कंदी। जहांगीर ख़ान, जानशेर ख़ान, जंहिं माना असांखे ख़बर हूंदी त भई जहांगीर ख़ान, जानशेर ख़ान जिते खेॾंदो खटंदो। छो भई हॉकी टीम ओलंपिक खां वठी वेंदे एशिया कप ताईं हर टाइटल खटियो। हाणे उहा टीम तव्हांखे किथे नज़र नथी अचे, इवन कप्तान जा नाला कान्हनि प्लेयर्स खे ख़बर। मां त न ॾिठी आहे एतिरे अरसे में। ठीकु आहे, छो न ॾिठी बि कोन्हे। मां वजह थो ॿुधायांव। अॻे असांखे ख़बर हुई हॉकी टीम खटंदी, छॾे खटंदी, उनखां पोइ जॾहिं हारणु शुरू कयो त हॉकी टीम हाराए थी, कीअं थी हाराए, पोइ ॾिसणु शुरू कयोसीं। ऐं हाणे छा ॾिसूं यार, हाराईंदी तॾहिं नथा ॾिसो न। तव्हां परफॉर्मेंस ॾींदव त अॻिते ईंदव न, तव्हां परफॉर्मेंस ॾींदव त तव्हांखे जॉब्स मिलंदियूं। हिन वक़्तु हॉकी टीम जे रांदीगर खे जॉब कान्हे। ओहो। ऐं हाणे रिसेंटली ताज़ो स्कैंडल हुयो त उनजा डेली अलाउंसिस उन्हनि खे न मिलिया हुया। हाणे प्राइम मिनिस्टर, छो जो उहो पाण पैटर्न चीफ आहे, थोरो इनिशिएटिव वरितो, जेके पैसा रहियल हुया उहो किस्तुनि में छोकिरनि खे ॾियनि था। क़ौमी टीम आहे तव्हांजी हॉकी, उनजे प्लेयर्स खे नौकरियूं कान आहिनि, उन्हनि खे डेली अलाउंस नथा मिलनि, त कहिड़ी दिलि सां खेॾंदा। मेजॉरिटी में प्लेयर फॉरेन में वञी लीग क्रिकेट खेॾनि था। पोइ तव्हां ॾिसो गवर्नमेंट आहे न, त भई तव्हांखे अगरि कमिटमेंट करणी आहे। एयर मार्शल नूर ख़ान हुयो, हॉकी जो चङो मुड़ुसु हो, क्रिकेट जो चङो मुड़ुसु हुयो, स्क्वाश जो चङो मुड़ुसु हो। इन्हनि टिनी गेम सॼी दुनिया ते हुकुमरानी कई, छो जो कमिटमेंट ऐं सिंसियर माण्हू हुयो। बिल्कुलु इन्हनि ॻाल्हियुनि खे बि कंटिन्यू कंदासीं, पर हिते ब्रेक जो वक़्तु थियो आहे ऐं जल्दी हाज़िर था थियूं। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। मुजाहिद भाउ, मां हिकिड़ी शइ ॾिठी आहे पंहिंजी लाइफ में पहिरियों दफ़ो त आसिफ़ आफ़रीदी 39 इयर्स जो आहे ऐं टेस्ट क्रिकेट खेॾी रहियो आहे। हालांकि मुंहिंजे ख़्याल में इन उमिरि में त हे टेस्ट क्रिकेट वग़ैरह कुझु बि कोन खेॾंदा आहिनि, पोइ इनखे एॾी छो अहमियत ॾिनी वई आहे? ऐं हीअं हालांकि ज़ाहिद खे नथा खेॾाइनि। वाह जी ॻाल्हि कई अथव, ज़बरदस्त ॻाल्हि कई अथव। ऐं घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी त ज़ाहिद महमूद 37 सालनि जो आहे। ठीकु आहे, ज़ाहिद 2024 में अगेंस्ट इंग्लैंड टेस्ट सीरीज़ खेॾी, उन जिमी स्मिथ खे आउट कयो 89 रन्स ते, मेन विकेट हुई। ऐं उनखे सिर्फ़ु उन टेस्ट मैच में, यानी ॿिन्हिनि इनिंग में सिर्फ़ु 10 ओवर मिलिया, ॿी इनिंग में हिकिड़ो ओवर ई न मिलियो। हिकिड़े पासे ॾांहुं नोमान अली आउट पियो करे, त ॿिए पासे ॾांहुं साजिद ख़ान। उहो प्लेयर जेको ज़ाहिद महमूद टेस्ट टीम जो हिसो हुयो, उहो हाणे टेस्ट टीम जो हिसो बि न आहे, स्क्वाड में बि न आहे। ॿी वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु क़ाइद-ए-आज़म ट्रॉफ़ी, पाकिस्तान जी वॾे में वॾी ट्रॉफ़ी, फर्स्ट क्लास क्रिकेटर आहे। जेके तव्हां मूंखे चओ था अॻूणो फर्स्ट क्लास क्रिकेटर, माना मां क़ाइद-ए-आज़म ट्रॉफ़ी खेॾी आहे। इन खां पोइ पाकिस्तान खेॾंदो आहे प्लेयर इन ट्रॉफ़ीअ में परफॉर्मेंस जी बेस ते। त ज़ाहिद हिन वक़्तु 3 मैचिस में 15 विकेटूं वठी टॉप बॉलर आहे। हिन वक़्तु उहो खेॾे थो ॿी रीजन आहे। ठीकु आहे, हाणे आसिफ़ जी ॻाल्हि कई। आसिफ़ 38.299 ॾींहं, यानी 39 सालनि जो आहे। यंगेस्ट न आहे, ओल्डेस्ट बॉलर आहे जेको डेब्यू कयो आहे। हिन उमिरि में असां वटि प्लेयर रिटायर थी वेंदा आहिनि। हीउ टेस्ट खेॾे थो। हिनखे टेस्ट छा ते खेॾाई आहे? हिकिड़ो आहे हनीफ़ मोहम्मद ट्रॉफ़ी ग्रेड 2, उन में हिन 33 विकेटूं वरितियूं 5 मैचिस में, माना उहा ग्रेड 2 आहे। उनजी लेवल ग्रेड 1 खां घटि आहे। ज़ाहिद ग्रेड 1 में टॉप विकेट टेकर आहे ऐं टेस्ट क्रिकेट टीम में हुयो। उनखे तव्हां ॿाहिरि खेॾियो त क्लियर आहे मैसेज त तमामु वॾी लॉबी आहे। असां वटि जीअं टीम में सिलेक्शन थींदी आहे न, उहो इहो आहे त भई पोयां मुजाहिद जे केरु आहे, आसिफ़ आफ़रीदी जे पोयां कोई न कोई आहे जेको उनखे खेॾाए थो। ज़ाहिद दादूअ जो आहे, ज़ाहिद जे पोयां कोई कान्हे। शाहनवाज़ ॾहाणी तव्हांखे यादि न आहे काॾे वियो,
मुश्ताक कलोड़ो पन्नो आकिल सां तालुक़ु रखे थो, उमरकोट सां सुलेमान बम्बरो हाणे पाकिस्तान ए जी टीम लाइ खेॾियो ऐं हिन वक़्तु हनीफ़ मोहम्मद हाईएस्ट स्कोरर हुयो, पोणा 300 रन्स हिन हिकिड़ी इनिंग में कया हुया, उहो प्लेयर कान्हे। त इन्हनि खे इंटरनेशनल छो नथा खेॾाई, डोमेस्टिक ही छो पिया था खेॾनि? ॾिसो क्लियर मैसेज आहे त भई असांखे हिकिड़े प्लेयर खे ज़ाया करिणो आहे, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हिन खे ज़ाया कयो। हाणे सिंधी आहिनि हिन जे करे? न, अगरि सिंधी हुजंदा त पोइ पाकिस्तान खेॾनि ई न। ठीकु आहे, छो जो ज़ाहिद 4 टेस्ट खेॾियो आहे, 4 वनडे खेॾियो आहे, 1 T20 खेॾियो आहे, पर परफॉर्मेंस ॾिनी थी। असां सवाल ई कयूं था त जॾहिं तव्हांजो क्राइटेरिया आहे त परफॉर्मेंस ॾींदो त खेॾंदो, परफॉर्मेंस ॾिए थो त खेॾायो छो नथा? शाहनवाज़ ॾाणी 3 सालनि खां वठी स्क्वाड सां गॾु आहे, हिते इंग्लैंड, ऑस्ट्रेलिया, साउथ अफ्रीका, ज़िम्बाब्वे, पर तव्हां उनखे खेॾायो ई नथा। ऑस्ट्रेलियन पिचिस फास्ट बॉलर खे सपोर्ट कनि थियूं, तव्हां पंहिंजी पसंदि वारा अहमद शहज़ाद खेॾायो था, तव्हां खुरम शहज़ाद खेॾायो था, आमिर जमाल खेॾायो था, छो जो मां अॼु क्लियर ॻाल्हि थो कयां, मूंखे सोर्सिस ॿुधायो त ऑस्ट्रेलिया जे अगेंस्ट शाहनवाज़ स्ट्रॉन्ग कैंडिडेट हुयो लास्ट टाइम 2023-24 जी एंड में, उन जी जाइ ते 2 बॉलर विया, खुरम शहज़ाद ऐं आमिर जमाल। पोइ मां जॾहिं सोर्सिस खां मालूम कयो, उन्हनि चयो त भई उन वक़्तु चीफ सिलेक्टर हो वहाब रियाज़ जा दोस्त हुया खुरम शहज़ाद ऐं आमिर जमाल। शाहनवाज़ ॾहाणी वञे हा, उहो परफॉर्म करे हा त कंटिन्यू टीम जो हिसो हुजे हा, तंहिं करे उनखे कटियो वियो, उन जाइ ते खुरम शहज़ाद ऐं आमिर जमाल खे नाइंसाफ़ी आहे न यार। आहे। पर हाणे बि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो हिकिड़ो क़दम ॾाढो सुठो आहे त शाहनवाज़ ॾहाणी, ज़ाहिद महमूद भट्टी, मुश्ताक कलोड़ो 12 मैचिस में 77 विकेटूं वरितियूं, हाईएस्ट विकेट टेकर हुयो। ऐं पाकिस्तान जो हर वॾो एंकर, हर वॾो क्रिकेटर राशिद लतीफ़ खां वठी सभु चवनि पिया त भई ही डिज़र्विंग फॉर पाकिस्तान, तव्हां न खेॾायो। यानी जॾहिं तव्हां परफॉर्मेंस ॾियो था, तव्हां परफॉर्म कयो था, उन वक़्तु खेॾायो न। 2 सालनि खां पोइ तव्हां उन छोकिरे खे खेॾाईंदो त ज़ाहिरी ॻाल्हि फॉर्म में न हूंदो, फिट न हूंदो, ठीकु आहे, प्रैक्टिस न हूंदी, त इहे डिसएडवांटेज असांखे ॾियनि था पिया, न ॾियणु खपनि। पर हाणे बि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड इहो सुठो कमु कयो आहे त लाड़काने रीजन, हैदराबाद रीजन जी टीमूं फर्स्ट क्लास में न आहिनि। इवन कराची बि न हुई, पर मोहसिन नक़वी थोरो कयो कराची वारनि ते, इन करे बि 4-5 करोड़ आवाम आहे, उनजी टीम हुजणु खपे। पर क्राइटेरिया ते कराची जी टीम बि डिज़र्व नथी करे, छो जो लाड़काने वांगुरु उहा बि हाराए वई, हैदराबाद वांगुरु उहा बि हाराए वई, पर मोहसिन नक़वीअ थोरो कयो कराचीअ ते त भई अचो तव्हां खेॾो, हेॾी वॾी नर्सरी आहे, सही तव्हां खेॾो। लाड़कानो कान्हे, पर ही 4 छोकिरा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कायदे आज़म ट्रॉफी में डिफरेंट रीजन्स ऐं डिफरेंट टीमुनि में शामिल कया आहिनि त जीअं तव्हां परफॉर्मेंस ॾियो। इहा हिकिड़ी होप आहे। मां एज़ अ क्रिकेटर चवां थो त माना पाकिस्तान क्रिकेट बोर्ड इन्हनि मां मायूस न आहे, उहे चाहिनि था या टॉप लेवल जी क्रिकेट खेॾनि, परफॉर्मेंस ॾियनि त वरी कंसिडर करे सघे थो। सही बाक़ी अगरि माशाल्लाह तव्हांखे एॾी नॉलेज आहे, तव्हां मतिलबु स्पोर्ट्स ते एॾो कमु करे रहिया आहियो, ऐं मां तव्हां खां इहो ज़रूरु सवाल करणु चाहींदसि त स्पोर्ट्स ते एतिरा बुक्स आहिनि कोन, ऐं जेकॾहिं आहिनि त उहे शायदि इंग्लिश उर्दू में हूंदा, सिंधी में कोई बि किताब कोन्हे। तव्हां छो कोन था किताब लिखो हिन ते, ऐं उहो बि सिंधी में? हिन प्रोग्राम जे थ्रू तव्हां ॻाल्हि कई आहे, मुंहिंजे ज़हन में काफ़ी अरसे खां इहे शयूं ईंदियूं रहियूं न, ऐं मां शयुनि खे दोस्तनि जे थ्रू, सोशल मीडिया जे थ्रू चवंदो बि रहंदो आहियां, हाईलाइट बि कंदो रहंदो आहियां। पर वाक़ई में मुंहिंजी पर्सनल लाइफ बि आहे, क्रिकेटिंग कैरियर बि आहे, एज़ अ जर्नलिस्ट बि मां शयुनि खे ॾिठो आहे, ब्रेकिंग न्यूज़ बि आहिनि, असां वटि एक्सक्लूसिव ख़बरूं बि आहिनि। किताब लिखणु खपे, न सिर्फ़ु इन ते, पर काफ़ी ॿिया बि टॉपिक आहिनि स्पोर्ट्स सां रिलेटेड। हॉकी आहे, तव्हांजी पंहिंजी क़ौमी रांदियूं आहिनि, जेके सक़ाफ़ती रांदियूं आहिनि, उन्हनि ते किताब लिखिबो, सिंधीअ में लिखिबो इंशाल्लाह, ऐं तव्हांखे मार्केट में ज़िंदगी रही त तव्हांखे किताब लिखी ॾेखारींदासीं, ऐं ज़रूरत बि आहे ऐं इन शइ ते कमु करण जी। इनॉग्रेशन ते ज़रूरु घुराइजो बाक़ाइदे, छो जो इन प्रोग्राम में अगरि तव्हां अगरि इहा शइ चई आहे त किताब लिखिजो त चीफ गेस्ट तव्हां हूंदो, असांखे न MNA खपे न मिनिस्टर खपे। जज़ाकल्लाह, अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखे। इहा हिकिड़ी मज़ाक पई कयां, मां मज़ाक नथो कयां, न मां मज़ाक पई कयां। बहरहाल, पर मूंखां वधीक जेको आहे हिते मोतबर शख़्सियतूं मौजूदु आहिनि, असां हाईलाइट कयूं था, असां आवाज़ बुलंद कयूं था, असांजो हक़ आहे, पर हुजणु घुरिजे। सिंधी में किताब स्पोर्ट्स ते हुजणु घुरिजे, जेके असांजा सिंधी भाइर आहिनि उहे पढ़नि, भेनरूं आहिनि पढ़नि, उन्हनि खे ख़बर हुजे, नो हाउ जी ख़बर हुजे। अच्छा, 3 ॾींहं असां सेलिब्रेट कईसीं, ॾियारी स्पेशल असांजी ट्रांसमिशन हुई, ऐं तव्हां इहो ज़रूरु ॿुधायो त तव्हांजा बि फ्रेंड्स हूंदा, सर्कल हूंदो हिकिड़ो ज़रूरु, ऐं उन्हनि सां तव्हां बि दिवाली सेलिब्रेट कई हूंदी, मुबारकूं बि ॾिनियूं हूंदियूं, मिठाइयूं बि खाधियूं हूंदियूं। पहिरियों कमु इहो कयो मिठाई वारो। ऐं नो डाउट हक़ीक़त इहा आहे त सभ खां पहिरियों त
जेको ॾियारी जो ॾींहुं आहे सभिनी हिंदू बिरादरी खे सॼी दुनिया में जिते आहिनि उन्हनि खे हिन वक़्तु बि मुबारकबाद ॾियूं था, छो जो राति ई गुज़रियो आहे। पहिरियों दफ़ो आहे जो डिफरेंट शहरनि में ॿिनि ॾींहंनि में सेलिब्रेशन थी आहे दिवाली जी। उहो बि इन करे क्लाइमेट चेंज जे करे कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जीअं असां वटि हिकिड़ो फार्मूलो हूंदो आहे क़िस्मत जो ॾिसंदो आहे त उन में सितारो केतिरे टाइम ताईं गर्दिश करे थो। मुंहिंजे ख़्याल में हिन दफ़े ईअं थियो आहे त ॿिनि ॾींहंनि में इन्हनि सेलिब्रेट कई आहे जेकी दिवाली आहे। लाड़काणे सां मुंहिंजो तालुक़ु आहे। लाड़काणे में मुंहिंजा वधि में वधि दोस्त या त दीवान आहिनि या शेख आहिनि, यानी मुंहिंजी कोलाब्रेशन जेकी आहे एतिरी आहे उन्हनि सां जो मूंखे कोई सोलंगी न सम्झंदो आहे दीवान या शेख आहे, छो जो 24 कलाक तव्हां उन्हनि सां उथो वियो था। त उन्हनि जी जेकी शयूं मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदो आहियां, ॼण ईद आहे उन्हनि जे लाइ सिधी सी ॻाल्हि आहे। हिकिड़ी होली आहे, हिकिड़ी ॾियारी तमामु वॾो हिकिड़ो उन्हनि जो ॾींहुं आहे ऐं उन जेको मैसेज हूंदो आहे जेको मूंखे ॿुधाईंदा आहिनि त भई अंधारी राति ख़तमु थिए थी, रोशनी जी शुरूआति थिए थी, त ॾियारी इन हिसाब सां बि सेलिब्रेट कयो वेंदो आहे। ॿियो ज्ञान चंदर आहे मुंहिंजे ख़्याल में, उन्हनि जे हवाले सां ॿुधाईंदा आहिनि 14 सालनि जो उन जेको आहे सो पंहिंजे घर खां निकिरी वियो, बनमास कयो, उन खां पोइ मोटी आयो त उनजी ख़ुशी सेलिब्रेट कई। एग्ज़ैक्टली चिरागा कंदा आहिनि ऐं सच जी जीत आहे। हा, ऐं हू घरनि खे साफ़ु कंदा आहिनि, नयूं शयूं वठंदा आहिनि, नवां कपिड़ा वठंदा आहिनि, भेनरूं भाइरनि खे मिठाई ॾींदियूं आहिनि। माना हिकिड़ो त्योहारु आहे ऐं यादगार त्योहारु आहे उन्हनि जो। त असां बि उन्हनि जो हिसो आहियूं। जीअं असांजी ईदुनि में असां सां गॾु हूंदा आहिनि, असां बि उन्हनि सां गॾु हूंदा आहियूं। मां ॿुधायां सुबुह सां पहिरियों वञी दोस्त जी दुकान ते वञी मिठाई खाधे आयो आहे। हुजण बि ईअं ई घुरिजे। तव्हांजा बि दोस्त हूंदा ज़रूरी? हा हा बिल्कुलु आहिनि। दिवाली जी मिठाइयूं खाधियूं, मिठाइयूं खारायूं, मुबारकबाद बि ॾिनी हूंदव? जी माशाल्लाह, मिठाई खाधी से भी खराई से भी सभी। अच्छा, उते बि मुंहिंजे ख़्याल में इलाही हिंदू बिरादरी हूंदी मेहर में? तव्हांजे आसे पासे हिंदू बिरादरी भी आहिनि। हा, इलाही आहे हिंदू बिरादरी बिल्कुलु घणा आहिनि, तक़रीबन 50-60 खां वधीक माना घर ओॾे वेठा। अच्छा अच्छा, माशाल्लाह, सही सही सही, ज़बरदस्त। त बिल्कुलु असांजूं दुआऊं सभिनीनि सां गॾु आहिनि, जेको जिथे बि आहे उते ई ख़ुशि हुजे। ऐं वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां आया, तव्हां सां कचहरी थी, स्पोर्ट्स ते इलाही टाइम खां पोइ ॻाल्हायोसीं ऐं सुठो लॻो। लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मुंहिंजो हमेशह मैसेज इहो आहे त वॾनि जो अदब कयो, नंढनि सां प्यारु कयो। पोइ मां तव्हांजो अदब कयां, तव्हां मुंहिंजो अदब कंदो? इहो ॿुधाए छॾियो। मां वॾो बिल्कुलु। हलो, इहो बि सही आहे। एग्ज़ैक्टली, छो जो शुरूआती ॿिन्ही गॾु कई आहे कम खां, त वॾो केरु थियो या त मूंखे बि ख़बर कोन्हे। मां ॿुधाए छॾियो मां वॾो आहियां। ज़बरदस्त, वॾी महिरबानी भाउ। तव्हां बि आयो, तव्हां खां गानो बि ॿुधंदासीं ऐं तव्हांजे लाइ दुआऊं बि आहिनि खोड़ सारियूं। त अलाह साईं तव्हांखे कामयाबियूं अता करे, ईअं ई ॻाईंदा रहो जेको तव्हांजो शौक़ु आहे। ऐं इनशाअल्लाह व्यूअर्स, तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी, गानो ॿुधायो। जबी तो दे